नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे खिपरो खां ख़बर ॾींदा हलूं त पीपी सांगड़ जी सदर अली हसन हिंगोर जे पारां पाकिस्तान पीपल्स पार्टी जे को चेयरमैन आसिफ अली ज़रदारी जी 35वीं सालगिरह जो केक हिंगोर जा हाउस खिपरो ते काटियो वियो आहे। पीपी जे को चेयरमैन आसिफ अली ज़रदारी जी 35वीं सालगिरह जो केक पीपी सिंध जे सदर निसार खोड़ो, पीपी सिंध जे नायब सदर सरफराज राजड़, पीपी सांगड़ जे सदर अली हसन हिंगोर जो नायाब जावेद लेगारी समेत ॿिनि काटियो। इन मौक़े ते पीपी जे अॻुवान अवामी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो आहे त अॼु तव्हां ॾिठो त पाकिस्तान पीपल्स पार्टी ज़िले सांगड़ तरफ़ां हिते ज़िले सदर जी अॻुवाणी में हिते केक कटियो वियो ऐं मोहतरम आसिफ अली ज़रदारी साहिब जूं जमहूरियत लाइ जेके क़ुर्बानियूं आहिनि उन्हनि खे यादि कयो वियो। असां वर्कर, असां पाकिस्तानी सभई यादि कयूं था जेके उन्हनि पाकिस्तान खे अरिड़हीं तरमीम ॾिनी, जेके उन कमु कया, जेका डेवलपमेंट कराई पूरे सिंध ऐं पाकिस्तान में, उन हवाले सां असां यादि कंदा आहियूं। ऐं इंशाअल्लाह अॻे जेका हुकूमत हूंदी उहा पाकिस्तान पीपल्स पार्टी जी हूंदी ऐं मोहतरम आसिफ अली ज़रदारी साहिब उनखे लीड कंदा। जनाब आसिफ अली ज़रदारी साहब पाकिस्तान पीपल्स पार्टी जो उहो सुतून है जंहिं ते पाकिस्तान पीपल्स पार्टी बीठी है। ही पार्टी कायदे अवाम शहीद बेनज़ीर भुट्टो साहब आहे। उन्हनि जे काविशुनि, उन्हनि जी शहादतुनि खां पोइ जेतिरियूं तकलीफ़ूं पार्टी जे वर्करनि खे आयूं ऐं जेतिरियूं तकलीफ़ूं जनाब आसिफ अली ज़रदारी साहब खे आयूं उन जो हिसाब ई कोन्हे। 12 साल जेल कटी, तकलीफ़ूं ॾिठई ऐं हुन सदारत जो मुदो पंहिंजो 5 साल जंहिं अहसन तरीक़े सां सभिनी सां गॾु थी हलायो ऐं कॾहिं बि कंहिं मुखालिफ़ खे को केस दाख़िल कोन थियो, कंहिंखे जेल कोन मिलियो। आसिफ अली ज़रदारी साहब आज सालगिरह है उनकी। जैसा कि आप सब लोग जानते हैं कि आसिफ अली ज़रदारी साहब जो है वो तबीयत की अलालत की वजह से जो है वो फिर भी कितना वक्त हमारी जो है पाकिस्तान पीपल्स पार्टी को दे रहे हैं। को चेयरमैन साहब के बारे में बहुत सी अफवाहें थी, आप सब ने देखा। और फिर जो है वो जब आसिफ अली ज़रदारी साहब जो है वो मंजर आम पर आए, मीडिया पर आए, तो मुखालफिन की तमाम जो है वो अफवाहें और जो उनके इल्ज़ामात थे और जो बातें गर्दिश कर रही थी वो सारी दम तोड़ गई। तो आसिफ अली ज़रदारी साहब एक वो नाम है जिन्होंने जो है वो बहुत सारी जो है वो मैं समझता हूँ कि मुश्किल मराहिलों से जो है वो गुज़रे, जेल और जो है वो और भी बहुत सी मुशक्क़तें जो है उन्होंने काटी। को चेयरमैन साहब की जो है वो मैं समझता हूँ पाकिस्तान के लिए एक जो बहुत बड़ा इनाम है वो 18वीं तरमीम है। आप देखते हैं कि 18वीं तरमीम जो है वो मुल्क की सालमियत के लिए आज शीशा पिलाई दीवार की तरह जो है वो खड़ी हुई है। तो आसिफ अली ज़रदारी साहब की सालगिरह के मौके पर मैं तमाम पाकिस्तान पीपल्स पार्टी के वर्करों को और हमारे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी साहब को मुबारकबाद दूँगा। आसिफ अली ज़रदारी साहब तक़रीबन पंहिंजी घणी ज़िंदगी जेल में गुज़ारी आहे। बेगुनाह केसनि में रहियो, को बि केस हुनजे मथां साबित न थियो ऐं हुनखे सज़ा उनजे करे ॾिनी वई जो हू बेनज़ीर जो वर हुयो। असां उनखे ईअं चई सघूं था त हू पाकिस्तान जो नेल्सन मंडेला आहे। जो अॼु आसिफ अली ज़रदारी जी 35वीं सालगिरह ते असांजे पीपल्स हाउस खिपरो डिस्ट्रिक्ट प्रेसिडेंट जनाब अली हसन हिंगोर जे वटि असांजे पीपल्स पार्टी सिंध जो सूबाई सदर हिकिड़ो आयो त तहज़ीत जे प्रोग्राम सां, पर उहो ई ज़रदारी साहब जी सालगिरह सेलिब्रेट कयोसीं, केक काटियोसीं, ॾाढो मज़ो आयो। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।